पीर ऑफ भिट शाह मरहूम सैयद मजहर अली शाह अलमारूफ सैयद नाज़ण साईं जी पहिरीं वरसी भिट शाह में दरगाह हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह अलैह जे सहन में मल्हाई वई। वरसी जे मौक़े ते मज़ार ते गुलनि जूं चादरियूं चाढ़ियूं वयूं ऐं संदसि फर्ज़ंदनि सैयद मुरीद हुसैन शाह, सैयद मसरूर हुसैन शाह ऐं सैयद अदीबुल हसन शाह लतीफ़ी तरफ़ां वरसी तक़रीब मुनक़िद करे मरहूम सैयद नाज़ण साईं खे शाह लतीफ़ जे कलाम यानी तबूरे जे तंद ते शाह जे रागी फ़क़ीरनि पारां भेटा पेश कई वई ऐं बाद में मरहूम जे रूह खे ईसाले सवाब पहुचाइण लाइ मजलिस अज़ा जो एहतमाम कयो वियो। उलमाए करामनि पारां सैयद नाज़ण साईं जे बुलंद दर्जात लाइ दुआ घुरी वई। मुनक़िद कयल वरसी तक़रीब में दरगाह भिटाई जे क़ाइम मक़ाम सज्जादा नशीन सैयद ख़ाविर हुसैन शाह लतीफ़ी, डॉक्टर जवाद हुसैन, सैयद ग़ुलाम रज़ा शाह लतीफ़ी, सैयद इक़बाल हुसैन शाह लतीफ़ी, सैयद फैज़ अब्बास शाह उन मौक़े ते मुख़्तलिफ़ अॻवाननि पारां तक़रीब दौरान मरहूम सैयद नाज़ण साईं जी ख़िदमतुनि ते रोशनी विधी वई ऐं भिट शाह जी नगरी समेत लतीफ़ी जमायत लाइ कयल ख़िदमतुनि ते ख़िराज तहसीन पेश कंदे उनखे लफ़्ज़नि जी भेटा ॾिनी वई। तक़रीब जे आख़िर में लंगर न्याज़ तक़सीम कयो वियो। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।